तन मन धन अर्पों सब अपना, कवन सुमत जित हर हर जपना। कर आसायो प्रभ मांगन, तुम पेखत शोभा मेरे आंगन रहा। अनेक जुगत कर बहुत विचारो, साध संग इस मनय उधारो। मत बुद्ध सुरत नाई चतुराई, ता मिलिए जाले मिलाई। नैन संतोखे प्रभ दर्शन पाया, कहो नानक सफल सो आया। नैन संतोखे प्रभ दर्शन पाया, कहो नानक सफल सो आया। बोल गुरु नानक साहिब की जय। जय श्री राम, जय श्री कृष्ण, हर हर महादेव। सचो साईं सतराम सब ते साई थे, साईं कंवर राम सब ते कृपा करे। सखी बाबा राम साईं सब ते आशीष करे। सभिनी जी रहिजी अचे। रामी बाबा, फजली बाबा, रामी बाबा, फजली बाबा। वाह प्रभु प्रेमी, मिठड़ी प्यारी सुंदर साध संगत, सभिनी आलनि जे चरणनि में शीश झुकायूं था। अथो ईंदड़ में अलाह। वाह आशीष घुरूं था, सदायो जीवायो। हिन शिव शांति आश्रम संत बाबा उदाराम जे प्रांगण में, हिन प्यारी मिठी सचखंड दरबार में संतन जो दर्शन, सतगुरुनि जो दर्शन, प्यारी मिठी साध संगत जो दर्शन, गुणी ज्ञानी भक्त भक्ताणी जो दर्शन। अमृत वेले प्रभात समय 4 बजे शंखनाद जो धवन सां साहब जो दर्शन विराजमान, संतन जो दर्शन। संत कंवरराम सिजाणी सां शुरूआत। ॾहनि गुरुनि जे मथां साईं कंवरराम जे मथां 6 ताईं मंगल आरती, वाह ध्यान, दुनिया आरती, अरदास। उथों दादा जो सत्संग, योगा, चालीसा साहब 7 खां 8 ताईं। सिंधी भेनर 8 खां 9 ताईं, हिंदी भेनर योगा वारियूं। वाह वाह जो भजन चवनि थियूं, सभई पंहिंजी पंहिंजी ॿोली में। गुणी ज्ञानी भगत जन कालो कालो आयल आहिनि। नमस्कार कयूं था, आशीष कयूं था। तन करे असां अंदरि वेठा आहियूं, मन करके सॼो हेॾे लॻा पिया हूंदा आहियूं ॿुधण में। न त भक्तनि खे नोट ख़र्च कीअं पहुचे। हा हर जॻह चवंदो तूं नंढा नोट हलाए, वॾे लाल मां वेठो आहियां, पाण कंहिंखे ॾियणा आहिनि। श्री राम धन आहिनि, धन आहिनि। अजमेर खां आयो जो ॻाए पियो, छा नालो अथसि? ॾाढा थोरा था मिलनि, पूरे इलाइक़े में अहिड़ा थोरा था मिलनि, थोरा था मिलनि बसि। वाड़िया भेटाई साहब, उहे खटी खुंभ खणी विया ऐं भाई पंजूराम चवंदो जे कोरा रंग रंगी। हा खटी खुंभ खणी कोरा रंग रंग
जेको आयो उनखे रंगे छॾींदा हुआ उहे चवनि इहो पिणस चयो पोइ पाण चवंदा न अञा बि आहिनि कलयुग संदा कापड़ी मोटाए था नियत निंदोरा कपिड़ा जंहिंजी नियत ई न आहे पाइण जो छा पाईंदा न ते कंठे वञा रहंदा वाह वाह अञा बि आहिनि चई बाबा चवंदो वञा न जेको ईंदो वञे हे भटाई साहिब जो पीउ थो चए काॾे था वञनि भेण हिंगलाज हे चई बाबा उहो त वसे हर हंधि हीअं पक आहे पर हुननि ॾिठो हिंगलाज में मुंहिंजी श्रद्धा खे मेटियो न हा कूड़ा जोगी कूड़ा जोगण पंध हा श्री राम छो वञे ॿिए पार हित न ॻोल्ही हो त खे लिको कीअं न लतीफ़ चए ॿारो चो ॿिए पार निहाए माना अंदरि वञे नीह निहार तो में देर दोस्त जो चङो यादि कराए धन्यवाद धन्यवाद वाह हिकु भेरो साईं भॻवान दास खे मंझंदि जो वेठा आहिनि माई आस्ते मदे साईं पेर खे माटियानि पियो ईअं वेठा आहिनि बसि अकेला वेठा आहिनि बैठक में बसि वेठे वेठे सलो कढी वियो मुख में चवां इहे सही सुञाणी पाण त आहे क़ीमत संदो कतिरो क़ीमत माना परमात्मा क़ीमत जंहिंजी सीमा न आहे उहो बेंत परमात्मा आहे न तूं उनजो कतिरो आहे न उहो सागर आहे तुंहिंजो कतिरो आहे न उहो परमात्मा आहे तूं जीव आहे न त लिखियो जीअं ईश्वर अनादि आहे ऐं यादि न आहे चई जीव बि अनादि आहे ऐं यादि न आहे प्रक्रिया आनंद आहे जीव उहो ई मने ब्रह्मा मने विष्णु मन से बड़ा न को श्री राम वाह वाह मूंखे ॿालिया जी अमेरिका जी आई सपना भई स्कूल में ॿार पढ़णु वञनि मां चयो पोइ मास्तर चवंदो न बाबा मास्तर कुझु बि न चवंदो आहे ॿार जेके पढ़नि पाण लिखनि बसि पाण मास्तर कुझु बि न चवंदो हे कर ईअं पई चए मास्तर कुझु बि हाणे स्कूल में वञो त मास्तर चवंदो न भाई न चए न बसि सभु को वॾी ॻाल्हि ॿुधाए ओहो वाह 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 जेको न कंहिंखे कुझु कहो पिटाई साहिबु न कंहिंखे कुझु चओ न कंहिंखे कुझु कहो इहे खणंदा त गुरमुख न पुट छड़ो ॿियनि खे ॿुधाइण लाइ थोरी न कंहिंखे कुझु कहो तूं वाट विंदर जी पियो वहो जेको फ़क़ीरनि जो तोखे रस्तो मिलियल आहे पर विंदर जी वाट तूं पंहिंजी रहो त तुंहिंजो गॾो गप मां पास थिए तुंहिंजो मन रूपी गॾु हुए हिन फाथो पियो आहे केतिरी ख़ुशबू लॻाइजे थी मन खे सुठा सुठा ख़्याल पर उहो साॻियो ई मिटी में मिले माया मिटी आहे न वरी उहो थो लॻाए छॾे अहिड़ो त परमाणु जो मां ॻाल्हि कई उहो परमाणु साबुन में हल आहे गॾ खे केतिरी बि ख़ुशबू लॻाए पिछाड़ी मिटी में लॾी त मन ईअं आहे असांजो राम मेहर बाबा आया फस्ट क्लास बसि हेॾे वधीक हलायो न सच सते ॿार हथ में हुजे ॻाल्हायो न बसि श्री राम हा सभिनी पंहिंजी श्रद्धांजलि पेश कई हाणे साहिब जो हुकुमनामो हले हा बिलावल महला पंजवा वाह ख़ुशी तन मन धन अर्पण सब अपना कंहिंखे तन मन धन अर्पण सभु अपना पंहिंजो सभिनी खे हा कवन सुमत जित हर हर जपना उहो कहिड़ी मां सुमत धारियां
जैसा मां हरी जपियां माना हरी जपण जो रस्तो जिथों मिले उनखे तन मन धन सॼो सौंपियो बसि मुंहिंजे अॻियां में हलां बसि पोइ सभु उनजो थी वञे हा कर आशा आयो प्रभु मांगन हे प्रभु मां इहा आशा रखी करे तुंहिंजे दर ते मंगण आयो आहियां तुंहिंजो नाम जपियां बसि राम श्री राम राम श्री राम राम। हा कर आशा आयो प्रभु मांगन तुम पेखत शोभा मेरे आंगन हा तुम फेकत शोभा मेरे आंगन मां आशा रखी आयो आहियां तूं मुंहिंजे हृदय खे ॾिसे थो पियो न तूं फेकत शोभा मेरे आंगन मुंहिंजे आंगण खे तूं ॾिसे थो न अंदरि त मुंहिंजो हृदय कहिड़ी भावना सां चाहे थो पियो श्री राम श्री राम। सॼी ॻाल्हि अंदरि जी आहे हा अनेक जुगत कर बहुत विचारो अनेक नमूननि सां युक्तियूं कहिड़ियूं शास्त्रनि जूं ॾाढो वीचारियूं हिन हीअं लिखियो आहे हिन हीअं लिखियो आहे हिन हीअं ओहो भॻवानु कृष्ण यादि अची वियो हे अर्जुन फलाणे शास्त्र चए थो हिन तरीक़े सां मुंहिंजो योग थींदो माना मेलाप थींदो योग माना जुड़नि हे शास्त्र हीअं चए थो हे शास्त्र बसि टे चयां थो पर मुंहिंजे मत में श्रेष्ठ योग इहो आहे जेकी तूं पंहिंजे लाइ चाहीं थो ॿिए जे लाइ कर हे लिखियलु हूंदो वाह सभई शास्त्र अची विया जेको तोखे नथो वणे ॿिए सां न कर न श्री राम श्री राम। तूं मान प्यार आदर चाहीं त ॿिया बि चाहिनि था तूं ॾे न भाई जेके ॾींदे मिलंदो न श्री राम श्री राम। ॾियणु सिखो ॾियणु सिखो ॾियणु सिखो हा हा अनेक जुगत कर बहुत विचारो हा साध संग इस मन है सधारो हा साधु जे संग खे में मुंहिंजे मन खे श्रेष्ठ धारणा मिली साधारण माना श्रेष्ठ धारणा हिकु धारणा आहे कि श्रेष्ठ धारणा हिन में कोई तर्क न अचे साध संग श्रेष्ठ धारणा मिली प्रभु जे पाइण जी श्रेष्ठ धारणा हिन खां मथे बि कई एंड त उहा आहे न बेटा जी। हा हिते ॻाल्हि अंदरि जी आहे न हा मत बुद्ध सुरत नाही चतुराई हो उन जे मिलण जे लाइ मुंहिंजी मत ॿुधी सुरत चतुराई न हलंदी इहे सभु संसार सां वास्तो आहिनि प्रभु सां हिन ॻाल्हि जो कोई वास्तो कोन्हे बसि चुप कर चप मचोर बूट अखियूं ॿधु कनि सब्र जे शमशेर सां शमशेर माना तरार शमशेर मुड़ुसु मारे थी रन सब्र कर सभिनी जो सौ बसि सब्र जे शमशेर सां मुड़ुसु मारे मन जेको इहो मर्द लोग पिया ॿिए खे दसियां ॿिए खे मुड़ुसु मारे थी रन क़बूल कर जिन हारिया तने जीता हा वाह इन में तूं ख़ुशि असां सदाईं ख़ुशि इहो करणु सिखूं न असां मरे जी छा थो मन धोखो थो ॾिए मुंहिंजे न मञे करे छा थो पियो भाई ॿार बि पंहिंजे मञाइण थो करे मञाइण जो वॾो रोग पियल आहे जनमनि खां असांखे मञणु सिखो न भाई मञणु सिखो न ॿिए सां हा में हा असांजी मिले ॿियो असां सां हा में हा मिलाए ज़ुल्म कयोसीं पाण सां असां ॿिए सां हा में हा मिलायूं तॾहिं तरक़ी थींदी न त उते बि ठहंदासीं जेके बि सॾायूं था उते बि ठहंदासीं ॿिए जे ख़्याल खे रखूं सभई असांजो सुभाउ जा बणिजनि सभई ख़्याल जा बणिजनि असां संत जी शेवा करणी आहे जहिड़ा बि आया आहियूं सभिनी खे हलाइणो आहे न जेके नौकर दुकान ते न या असांजे ख़्यालनि जा सभु थींदा न असांखे कमु कराइणो आहे न उनखे प्यारु ॾियो उनजी शेवा वठो बसि श्री राम जेको बि आयो आहे तव्हांखे ॾियणु आयो तव्हांखे वठण जो तरीक़ो हुजे श्री राम हा
मत बुध सुरत नाही चतुराई। हिकिड़ी ॻाल्हि कहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं कजनि। पमनाणी हासाराम जंहिं साईं कंवरराम साहिब जो पाड़ खां इनखे केस खे वरितो पियो। चेयरमैन रोहिणी जो चई वोट चंदीराम खाव चंदीराम जो वोट हासाराम जो। धर्मदास साईं जो शिष्य हुयो, सचो माण्हू। भाई चतुराम जो 21 ॾींहं पन्याकल ॻोठ में लॻा। बगी भाई आचार्य जेको ईश्वर सर्जे थो इन ते भाई तीर्थराम भाई केवलराम साहिब जा चाचा उहे बि साईं धर्मदास शिष्य आहे, तंहिंजा गुरू भाई आहे। चई मां बलराम साहिब खे चयो तव्हां हलो। चयो मां पुट जी ॿार ॼाण थो। चोथों भाई आचार्य 4 ॼणा 21 ॾींहं घुमिया वोटनि जे लाइ। जॾहिं चढ़ियो तॾहिं वरी आयो। हाणे मां सभिनी ॻोठनि खां पुछां तव्हांखे छा छा कमु करिणो। अलाह। पोइ जे मुंहिंजो दुकानु हूंदो हो पुठां वारे खूह ॾे, उते पहुतो 2.5 सेर मिस्री वरितियो आयो संतनि खे रखण जे लाइ। त जीअं माई पार्वती ॾिठो उहा बिना जोगण हुई। उनजा उठ हलंदा हुआ, गाॾा हलंदा हुआ, सामान ढोइबो, सखर। हा शिव ते ॾींहुं कुतनि खे जलेबी खाराए होॾे हले दयागीर ते। अबा सां गॾु फोटो निकितल अथसि मृत्यु महिल चोले छॾण महिल। उहा कढ लॻी त मां चयोमांसि भेण चोरनि हेॾे असां सां काॾे कढ लॻी आहे। ईअं जे मां चयो ऐं अकेला वञो पिया बहिजी पंहिंजो चुंगनि हे जे पहुतो अचे चई हलिणो आहे बाबा जन ॾे। हा हलो। त उहा मिस्री 2.5 सेर जॻह हुई उहा माई जे मथे ते रखे। भेण कमु ॾींदी न सम्झो। हाणे हुन हो कमु कयो, होॾो हो कमु कयो। इहा युक्ति खपे। भाई चतुराम बि चए धर्मदास साईं पमनाणी हासाराम जेका रिहाण कई आहे वरी ज़िंदगी में कॾहिं विसरी। एॾो ज्ञान अंदरि। राम माफ़ी माफ़ी मत ॿुध सुरत नाही चतुराई। हा ता मिलिए जालय मिलाई। तॾहिं हे जीव मिली सघंदो जॾहिं उहो मिलाईंदो। असां प्रयास कयूं, असां मिलण लाइ। श्री राम प्रयास कयूं। ॿुधजी बणबा जेके बणबा हिकु वेदांत सां जुड़ियल कथा आहे जेका हाणे चए ता मिलिए जा लय मिलाई। घणा कथा 96 में 76 में जॾहिं ॿोॾि जो आयो आलवाणी को बंदि भॻो उहो पाणी हलंदे हलंदे मोन हेॾे ध्यानु ॾेई कृष्ण पाणी अची वेंदा। उहो पाणी हलंदे हलंदे वेदांत सां जुड़िया थो मां हलंदे हलंदे कोटड़ी वञी समुंड सां मिलियो। जॾहिं मिलियो त समुंड हिनखे पाणी खे ज़म न पियो करे। 3 ॾींहं पाणी खे उछलियो तंहिंखां पोइ केतिरा ॻोठ ॿुॾी आया। चौथे ॾींहुं उन पाणी खे समुंड ज़म कयो आहे। हिते मूंखे वेदांत जो अची वियो जेसिताईं प्रभु न चाहे तेसिताईं तूं पाण हुन सां मिली न सघंदो। प्रभु समुंदर आहे, असां नंदियूं आहियूं। तव्हां मिलिए जा लय मिलाई तॾहिं तूं मिली सघंदा। जॾहिं उहो चाहे तोखे मिलाए सघंदो। अंदरि वेठो आहे तुंहिंजी थोरो कशिश कंदो बसि देरि थोरी आहे। थोरो पाण खां पुछो तूं एॾे लाइ तयारु आहे। वेनतियूं अरदासां शब्द त घणा चऊं था हीअं कर हीअं कर। तूं हिकिड़े ज़रिए खणण लाइ तयारु आहियूं त हाणे तयारु आहे। उनखे कहिड़ी देरि आहे। थोरो मन जी खीच अंदरि कंदो। लोक लजा कुल लजा वेद लजा सभई जागणा पवंदा संत संग में। केतिरो तूं तयारु आहे। हो मत ॿुध सुरत नाही चतुराई चओ मिलिए लय मिलाई। हा नयन संतोखे प्रभ दर्शन पाया। मुंहिंजी ॿुधी रूपी अखियूं ॾिसी करे कंहिंखे ॾिठो वरी अखियूं हेठि बीहजी वेंदासीं। पुटु सावधान थिजांइ सावधान थिजांइ। ॿुधी खे संतोष ईंदो न हिननि खे न ईंदो। ॿुधी में जॾहिं ज्ञान इहो अची वियो हरे मां केरु आहियां मन खे संतुष्ट थिए थो। जॾहिं मां पाण आहियां त मां कंहिंजो ग़ुलाम छो थियां कामना वासना जो। राम जेको मुंहिंजो आहे उहो मुंहिंजे अॻियां ईंदो ई ईंदो। जेको मुंहिंजो नसीबु आहे
लिखण वारो परमात्मा, पर उनखे परमात्मा बि न कटी जेको मुंहिंजो लिखियलु आहे मूंखे सुख आहे दुख आहे भोग आहे जेके बि कुझु आहे। श्री राम। हा नैन संतोखे प्रभ दर्शन पाया। प्रभु माना प्रभु जो ज्ञान पुट न। हा कहो नानक सफल सो आया। कहो नानक सफल सो आया। सफल सो आया। कहो नानक सफल सो। मन मारियो, घटि बोलियो, आस्ते बोलियो। श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। श्री राम एॾे ॿार खणी आ राम श्री सौ जो नोट। श्री राम जय जय उठी उठी। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय 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 जय राम। शिव राम कृष्ण भगवान हर हर महादेव। सनातन धर्म की अधेरे तक भारत मंडल की बोल गुरु नानक देव। सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतनाम पूज अमर शहीद साईं नंदन सखी बाबा हसदार मिठड़ी माता सर्व संतन माँ सर्व संतन को साधो लाल करो।